नासरीन रिपोर्ट अवां ॾिठी। नासरीन गर्ल्स हाई स्कूल हिंगोरजा जो मरमती कम मुकम्मल थियण ते पीपी जी अॻूणी एमपीए ग़ज़ाला सियाल जे मान में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सियासी समाजी तौर स्कूली शागिर्दनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था शमसुद्दीन राजपर जी हिन रिपोर्ट में। हिंगोरजा में गर्ल्स हाई स्कूल की इमारत ज़बून थी वही ही, जंहिंजी मरम्मत ऐं नए सिर तामीरात लाइ पीपल्स पार्टी जी एमपीए मैडम ग़ज़ाला सियाल सिंध सरकार खां 1.5 करोड़ रुपयनि जी स्कीम मंज़ूर कराई, जंहिंजी तामीराती कम मुकम्मल थियण ते गर्ल्स हाई स्कूल इंतज़ामिया हिंगोरजा पारां स्कूल में शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि तौरनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सियासी समाजी तौरी शहरी धरती टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडनि था। गर्ल्स हाई स्कूल जी सूरत हाल ॾाढी ख़राब हुई ऐं सफ़ा ईअं जीअं न बरसातनि में उखड़िजी वेंदो आहे स्कूल, ईअं थी वियो सफ़ा। पोइ मां अधी वारनि सां जेके असांजी एमपी अॻ में हुई असांजी प्रिंसिपल, उन सां मां वाइदो करे वई हुयमि त मां पंहिंजी क़यादत खे वज़ीर आला सिंध खे रिक्वेस्ट कंदासीं त जेका नई ईंदड़ बजट जेका ईंदी उन में हिन स्कूल जे लाइ बजट रखी वञे ताकी हिन जो कमु कयो वञे ऐं हिन खे नवाण ॾिनी वञे, हिन जी रिनोवेशन कराई वञे ताकी ॿारियूं इज़त सां अची पढ़नि तालीम हासिल कनि। सुठा क़दम खयूं अथई। असांजो स्कूल बरसातुनि खां पोइ त सफ़ा विहण जहिड़ो कोन हुयो ऐं स्कूल में जो ॿार जेके आहे सो असांखे वॾो ख़तरो हो त स्कूल किरण में ॿारनि जो ख़तरो, जाननि जो ख़तरो हो। उनजी महिरबानी आहे जंहिं अॼु हिंगोरजा में गर्ल्स जो स्कूल आहे उन लाइ 1.5 करोड़ जेका मंज़ूर कराए जेका मरम्मत कराई आहे। हीअ असांजो स्कूल बरसाति जे करे बिल्कुलु तबाह थी वियो हो ऐं जेकॾहिं मरम्मत न थी आहे त शायदि हिते तइलीम न थी आहे। असां उन जो शुक्रगुज़ार आहियूं। मां हिते आई आहियां ABA जी तरफ़ खां, त मां हिते जॾहिं पहिरियां जॉइनिंग लाइ आयमि त हिते हे कमु हले पियो, पर हाणे जॾहिं असांजी जॉइनिंग थी वई आहे मां हिते ॾिठो आपा तमामु घणो सुठो कमु कयो आहे। असां सॼा उन जा थैंकफुल आहियूं त आपा हिते तमामु भलो कमु करायो आहे। सुठो ऐं बहितरीन पई सम्झां मैडम ग़ज़ाला सियाल जे कम खे, छो जो मां पाण हिन स्कूल जी पुराणी प्रिंसिपल आहियां। हिन वक़्तु मां रिटायर आहियां। स्कूल खे ॾिसी करे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। हाणे तमामु बहितरीन थी आहे। छोकिरियूं बि हाणे घणियूं ईंदियूं आहिनि, पहिरियां न ईंदियूं हुयूं। पहिरियां असांजी क्लास जी तइदाद थोड़ी कम हूंदी, हाणे वधी वई आहे। तक़रीब में मौजूद सियासी समाजी तौरी हिंगोरजा वासियुनि निगरान सरकार खां घुर कई आहे त हिंगोरजा गर्ल्स हाई स्कूल में फर्नीचर जी खोट ऐं स्टाफ जी खोट आहे उहा फौरी तौर ते ख़तमु कई वञे। कैमरामैन हसनैन राजपर सां गॾु शमीस राजपर, धरती टीवी।